अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतुअमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीम। इन अज सबूरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐं महबूब यादि कर जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबियनि खां पको वाइदो वताईं। मीसाक़ जी माना है पको वाइदो। लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, जॾहिं ॾियां मां तव्हांखे किताब ऐं हिकमत। सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़, पोइ अचे तव्हां ॾे रसूल तस्दीक़ कंदड़। लिमा मअकुम, वास्ते उन शइ जी जेका गॾु तो तव्हां सां आहे, उन जी तस्दीक़ कंदड़ जॾहिं अचे, ज़रूरु ज़रूरु ईमान आणिजो उन सां ऐं ज़रूरु ज़रूरु उन जी मदद कजो। क़ाल अक़ररतुम, फरमाए त तव्हां इक़रार था कयो। व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी, ऐं हिन जे मथां भारी ज़िमो तव्हां खणो था। क़ालू अक़ररना, नबियुनि फरमायो त बेशक असां इक़रार कयूं था। क़ाल फ़शहदू, इरशाद फरमाई अल्लाह ताला त गवाह थियो हिक ॿिए जे मथां। व अना मअकुम मिनश शाहिदीन, ऐं आऊं बि अव्हां सां गॾु गवाहनि मां आहियां। हज़रत अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला खां इरशाद आहे त अल्लाह जे महबूब फरमाए त हिन आयत मुबारक में इहो दुनिया जी ॻाल्हि नाहे, बल्कि आलम अरवाह जो ज़िक्र आहे। यानी आलम दुनिया अञा वजूद में कोन आयो हो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबियुनि जे रूहनि खे पंहिंजी बारगाह में हाज़ुर करे ऐं उन्हनि खां वाइदो वताईं। कहिड़ो वाइदो वताईं? जॾहिं तव्हां वटि किताब बि अचे, शरीयत बि अचे, दीन बि अचे, उन खां पोइ तव्हां वटि मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं अचे ऐं उहो मुसद्दिक़ बणिजी अचे। मुसद्दिक़ माना तस्दीक़ कंदड़। चवंदा आहिनि बाबा तस्दीक़ कराया वञ, या पोइ तस्दीक़ कंदड़ वठी आ त वाक़ई तूं हिन महले में वेठो आहे, तूं हिन शहर जो आहीं, पोइ उन जे लाइ हुकुम हूंदो हो जारी थींदो आहे। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मुसद्दिक़ फरमायो आहे। यानी तस्दीक़ कंदड़। छाजी तस्दीक़ कंदड़? जेका तव्हां वटि नबूअत आहे, रिसालत आहे, जेके अल्लाह जा किताब आहिनि, सहीफ़ा आहिनि, उन्हनि जी तस्दीक़ कंदड़। हीअ बि सचो आहे, हीअ बि सचो आहे, हीअ बि सचो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे मुसद्दिक़ फरमाए। ऐं मुसद्दिक़ हमेशह पोइ पछाड़ी में हूंदो आहे, ऐं मुबशर जेको आहे सो अॻियनि जे लाइ हूंदो आहे, ईंदड़नि जे लाइ हूंदो आहे। गुज़िरियल जेको ज़माने में जेको फेल थी वञे उन में तस्दीक़ कबी आहे, ईंदड़ ज़माने में न कबी आहे। ईंदड़ ज़माने जे अंदरि बिशारत ॾिबी आहे, ईंदड़ ज़माने में हे कमु थींदो वञा, ख़बर ॾिबी आहे या बिशारत। बाबरकात मुसद्दिक़ जो लफ़्ज़ फरमाए करे या वाज़िब फरमाए त अल्लाह जो महबूब ईंदो पर पोइ ईंदो। ऐं सुम्म जो लफ़्ज़ बि ॿुधाए थो त सुम्म जाअकुम, पोइ तव्हां खां, यानी अचे तव्हांजे रसूल मुसद्दिक़। मालूम थियो त ख़त्म नबूअत जो दलील बि हिन आयत मुबारक में मौजूदु आहे। यानी तव्हां सभिनि खां पछाड़ी में उहो मुसद्दिक़ ईंदो जेको तव्हांजी अची तस्दीक़ कंदो ऐं तव्हांजे वटि जेके किताब आहिनि उनजी बि तस्दीक़ कंदो। पोइ अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदा, पोइ तव्हांजे मथां कहिड़ी ज़िमेवारी आहे, तव्हां उनजे मथां ज़रूरु ज़रूरु ईमान आणिजो। ऐं नबियुनि खे थो फरमाए त तव्हां नबी, हालांकि उम्मत जे मथां इहा ताईद हूंदी आहे त नबी ते ईमान आणे, पर अल्लाह ताला नबियुनि खे इरशाद फरमाए त नबीओ तव्हां उनजे मथां ज़रूरु ईमान आणिजो ऐं ज़रूरु ज़रूरु उनजी मदद कजो, उनजी मदद बि कजो ऐं उनजे मथां ईमान बि आणिजो। हाणे
तबई तरह सां त ईमान हुनजो उते थी वियो आलम अरवाह में जॾहिं अलाह ताला फरमायो हुनजो ईमान थी वियो। बाक़ी शरई लिहाज़ सां हिन दुनिया जे अंदरि उनजी तस्वीर कंदी जीअं ॿारु नंढड़ो ॼमंदो आहे न अमड़ जे पेट मां, इहो दीन फितरत ते हूंदो आहे, इस्लाम ते हूंदो आहे, तबई तरह सां इहो मुस्लमान ॼमंदो आहे। चाहे वाणे जे घर में ॼमे, सिख जे घर में ॼमे, इहो तबई लिहाज़ सां इस्लाम दीन ते ॼमंदो आहे। पोइ हुनजा पीउ माउ जेकॾहिं यहूदी हूंदा त हुनखे यहूदी कंदा, जीअं वाणिया हूंदा त वाणियो कंदा, सिख हूंदा त सिख कंदा, जीअं मुस्लमान हूंदा त हुनखे मुस्लमान कंदा। बाक़ी दीन फितरत जे मथां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हर इंसान खे पैदा फरमाए थो पियो। त फितरी ईमान उन ॾाढे आलम अरवाह में नबियुनि जो थी वियो, अलाह खां इक़रार वरितो। बाक़ी दुनिया जे अंदरि अचणु जेको ऐं ईमान आणु इहो शरई ईमान आहे। या असांजे लाइ बि अलाह ताला क़ुर पाक में इरशाद फरमायो त क़यामत जे इहो आलम अरवाह जे अंदरि अलाह पंहिंजी सॼी मख़लूक खे गॾु करे हुनखे फरमाए अलस्तो बे रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? सभिनी जो कालू भला हा मुंहिंजा मरत अथनि। यानी फितरी तरह सां असां बि अलाह वटि इक़रार करे आया आहियूं उहो आलम अरवाह जे अंदरि। पर हाणे हिन जॻह ते अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॿिए कंहिंखे बि नथो मौजूदु करे, सिर्फ़ु नबियुनि खे मौजूदु करे थो पियो। सिर्फ़ु नबी हुजनि, ऐं नबी उहे आहिनि जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी पाक जमायत आहे, जेके अलाह ताला पंहिंजी हिफ़ाज़त में मासूम फरमायो आहे, जंहिंजो ज़ाहिर बातिन पाक आहे। ऐं पंहिंजे सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ईमान जो जॾहिं मामिलो अचे थो पियो, उते अलाह ताला उन पाक वजूदनि खे हाज़िर करे थो। इहो बि मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आहे। ऐं ॿिए नंबर में त वल तनसुरन्नह, तव्हां ज़रूरु ज़रूरु उनजी मदद कजो। लाम ताक़ीद जो नून सकीले जो आहे, यानी अलाह ताला पाण थो चए त मुंहिंजे महबूब जी मदद कजो। छाजे अलाह खां वधीक ॿियो को मददगार आहे? त फरमाईंदो मां मददगार आहियां। पर हीअ सुन्नत तरीक़ो आहे, हीअ सुन्नत आहे मदद करणु। मोमिन मोमिन जी मदद करे, मुस्लमान मुस्लमान जी मदद करे, इंसान इंसान जी मदद करे। जहान ख़ुदा अहिड़ो ठाहियो आहे, हिन में मदद जो इनकार कंदो त मरी वेंदो न, कीअं ज़िंदगी गुज़ारींदो? जेको नंढड़ो ॿारु ॼमे थो पियो, अमड़ जो मोहताज आहे, उनजी मददगार आहे जेका हुनखे पंहिंजे सीने खां प्यारे थी पई। वरी अञा हलणु जहिड़ो थिए थो त उन पीउ जी आङुर खे चिमिड़ी थो पए। विख खणणु जहिड़ो उनजी मदद सां विख खणण जे क़ाबिल थी थो। बचाणी मरी वञे न, पोइ बि चइनि माण्हुनि जी ज़रूरत पवंदी आहे। उनजे 4 माण्हू हुजनि जेके उनखे कुलो ॾेई करे क़बर ताईं, यानी आख़िर ताईं इंसानु मदद जो मोहताज आहे। इहो कीअं थो चयो वञे त बाबा मदद ग़ैरुल्लाह जी नाजाइज़ आहे, हराम आहे? माना इहो त को मज़हब ई कोन्हे, को दीन ई न आहे। हाणे अलाह ताला पंहिंजे नबियुनि खे इरशाद फरमाए थो पियो त मुंहिंजे महबूब जी तव्हां ज़रूरु ज़रूरु मदद कजो। छो इहो मसनून तरीक़ो आहे। छो अलाह जो महबूब मदद जो मोहताज आहे छा हुनजो? पर तव्हां पंहिंजी ज़िमेवारी पूरी कयो, जेका तव्हांजे मथां ज़िमेवारी आहे। ईमान बि आणिबो, पर महबूब मदद कहिड़ी? दीन जी ताईद करणु, उनजे दीन जी तबलीग में उनजी मदद करणु, अलाह जे रसूल जे पैगाम खे परे परे ताईं पहुचाइणु। पोइ हर नबी वटि इहो पैगाम अलाह जे महबूब जो पहुतो। इन दुनिया में जॾहिं अलाह जे नबी जो जंहिंजो बि ज़ुहूर थियो आहे, उन्हनि पंहिंजी शरीयत जा अहकाम बि हलाया अथऊं। ऐं उन सां गॾोगॾु उहो जेको अलाह वटि वाइदो करे आया न, उहो वाइदो जेको आहे सो उहो बि निभायो। ऐं इहा त ख़बर आहे अलाह जे इल्म में हुई त मुंहिंजो महबूब सुम जा पोइ ईंदो, अलाह पोइ ईंदो। हीअ दुनिया मां उसरी वेंदा नबीअ पोइ ईंदो। त पोइ अलाह हेॾा वेचन छो थो वठे हुन खां? ईमान बि ज़रूरु आणिजो, मदद बि ज़रूरु कजो, इहो छो थो वठे? जॾहिं हूंदा ई कोन, हीअ दुनिया मां गुज़री वेंदा, आलम बरज़ख में हलिया वेंदा, पोइ हेॾो वॾो पैमान छाजे लाइ हुन खां वठी वठो? हिन जो मक़सदु इहो आहे त अलाह हिन सभिनि खे पैगाम ॾिनो कि दुनिया में वञनि त मुंहिंजे महबूब जो ज़िक्र कॾो थी वञे, ॻाल्हि वञी करे। अलाह जे इल्म में उहो सभु गुज़री वेंदा, पर हीअ अलाह आलम अरवाह में उन्हनि खां अहद वरितो, पको इन करे वाइदो वरितो त पंहिंजे वक़्त जे अंदरि जॾहिं दुनिया जे तख़्ते ते अचनि त पंहिंजी शरीयत जो कमु बि कनि, पर ज़िक्र मुस्तफ़ा बि कनि। उहा ॻाल्हि बि माण्हुनि खे ॿुधाइनि त असां रब वठी इक़रार करे पोइ दुनिया में आया। इहो पैगाम जेको नबियुनि जो उम्मतुनि में हलियो वेंदो, ऐं उम्मतुनि मां पूरी दुनिया जे अंदरि ॻाल्हि हली वेंदी। अलाह ईअं थो चाहे त मुंहिंजे महबूब जो ज़िक्र सॼी काइनात जे अंदरि फैलिजी वञे। ख़ुदा जी मर्ज़ी इहा हुई। पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में क़ाल अक़ररतुम, फरमाए त तव्हां इक़रार कयो, वअख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी,
ऐं वरितव तव्हां हीउ जेको भारी ज़िमो जेको तव्हांजे मथां रखियो आहे, यानी वज़न वारो ज़िमो, असली सॾिबा ॿार खे पूरो ज़िमो तव्हां ते मां रखियो आहे, इहो खयंव? कालू अकरना, सभिनी चयो त मुंहिंजा मुला असां इक़रार था कयूं, इहो जेको तो असांजे मथां पंहिंजे महबूब जे ईमान ऐं नसरत वारो ज़िमो असांजे मथां रखियो आहे न, त असां दिलो जान सां क़बूल कयूं। पोइ रब फरमाए त काल फशहदू, फरमाए हिकु ॿिए जे मथां गवाह थिए। हमेशह गवाह उन जॻह ते ज़रूरत पवंदी आहे मथां केरु फिरी न वञे, है न, वञे मथां गवाह ज़रूरी आहिनि। या मामले जे अंदरि गड़बड़ पैदा थिए त गवाह कमु ईंदा आहिनि। हाणे अलाह नबियुनि खे थो चए थो फशहदू, त अंबिया जे अंदरि को शक करे सघे थो पियो? इहे सभु अज़मत मुस्तफ़ा जी ॻाल्हि आहे। वरी वरी अलाह ताला उन ॻाल्हि खे पंहिंजे अंबिया अलैहिस्सलाम जे अॻियां करे थो पियो। हीअ शान मुस्तफ़ा जी ॻाल्हि आहे त सुहिणे महबूब जो ईमान छा आहे, उनजी अज़मत छा आहे, उनजो मर्तबो ईमान छा आहे। उहो आख़िर में फर्द वा अन मअकुम मिन शाहिदीन, मां बि तव्हां सां गॾु शाहिदनि मां आहियां, यानी शाही गवाही अलाह जी आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त शरीयत जे अंदरि शाहिदनि जी ज़रूरत पवंदी आहे। निकाह हुजे त ॿ शाहिद हुजनि, है न, हिकिड़ो मर्द ऐं ॿ औरतूं हुजनि। ज़िना जे अंदरि 4 शाहिद पर मर्द हुजनि। क़त्ल जे अंदरि 3 शाहिद। पर हाणे हिते जो अलाह ताला फरमाए थो फशहदू, इहे शाहिद घणा थी विया? हा, फशहदू तव्हां शाहिद थियो, हिक ॿिए जे मथां शाहिद थी पियो, घणा शाहिद थिया? अलाह जे नबियुनि जो तइदाद कमो बेश 1,24,000 आहे। हा, हाणे जेकॾहिं हिकिड़े नबी जे मथां सभिनी नबियुनि खे गवाह बणाइजे त तव्हां अंदाज़ो लॻाए त शाहिद घणा थींदा? 1,23,000, हा, 999 गवाह हिक हिक जे मथां। यानी मालूम थियो त अलाह जे महबूब जो शान सभ खां मथे आहे। इन जे अंदरि अलाह एॾी वॾी शहादत वठे थो पियो। पोइ जॾहिं हिकिड़ो खुटी पियो त फरमाए थो अन माकुम मिन शाहिदीन, मां अलाह 24,000 खां खुटायां कोन थो, मां बि तव्हां सां गॾु गवाह आहियां। छा आहे? अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आहे, जेको ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लहे अंबिया खां अहद वठे थो पियो त तव्हां हीउ ज़िमो खणो मुंहिंजे सुहिणे महबूब जे ईमान ऐं नसरत जो। ख़ुशि नसीब उहो आहे जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जी इताअत ऐं ग़ुलामी ऐं मोहबत नसीब फरमाई आहे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जे हिन अज़मत खे बयानु फरमाए थो। ऐं इन में इहे ॻाल्हि वाज़िह थिए थी पई त अलाह जो महबूब मुसद्दिक़ आहे। मुसद्दिक़ यानी हर अंबिया जी नबूअत, रिसालत, उनजी शरीयत जी तस्दीक कंदड़ अलाह जो महबूब आहे। जंहिंजी महबूब तस्दीक न करे उहो क़ाबिल क़बूल आहे ई कोन। क़ाबिल क़बूल आहे यानी मक़बूलियत जो ज़रियो ख़ुदि मदीने वारो साईं आहे। जेको महबूब वटि मक़बूल पियल आहे उहो ख़ुदा वटि मक़बूल पियल आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना अल्लाहुम्मा रब्बना अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन्ना इन्नका